इसराइली फौज गज़ा में हमला वधीक तेज़ करे छॾिया। इसराइली फौज दावा कई आहे त गज़ा में कंट्रोल हमास जे हथनि मां निकिरी चुको आहे। गज़ा में जंगबंदी न थींदी, इंसानी बुनियादनि ते जंगबंदी में जी इजाज़त नथी थी सघे। गज़ा में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 214 फ़लस्तीनी शहीद, मजमूई तौर शहीद फ़लस्तीनी जो 10,569 थी वियो। गज़ा सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त शहीदनि में 4,324 ॿार, 2,823 औरतूं शामिल आहिनि। यहूदी फौज 167 इबादतगाहूं, 35,000 खां वधीक इमारतूं तबाह करे छॾियूं। यहूदी फौज जी बमबारी में 57 एम्बुलेंसूं भी मुकम्मल तबाह थियूं। गज़ा में 33 ॾींहनि खां जारी इसराइल जी वहशियाणनि कार्रवाइनि बाद 3 ॾींहनि जी जंगबंदी जो इम्कान। हमास इसराइल विच में जंगबंदीअ जी टियाकड़ी क़तर जी कोशिश सां थी रही आहे। इसराइली मीडिया मूजिब 10 खां 15 यरगमालनि जी आज़ादी जे बदिले 3 ॾींहं सीज़ फायर जे लाइ ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। यरगमालनि में 6 अमरीकी शहरी भी शामिल आहिनि। हमास ज़रियनि जो चवणु आहे त 3 रोज़ा जंगबंदी जो मक़सद गज़ा में इमदाद पहुचाइणु आहे। इसराइल गज़ा ते कब्ज़ो नथो करे सघे। गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे ज़बरदस्ती न लॾाइण घुर्जे। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जी टोक्यो में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त गज़ा जी नाकाबंदी या घेराव करण जी का बि कोशिश न कई वञे। गज़ा ते पुरतशद्दुद हमलनि जे प्लेटफॉर्म तौर ते इस्तेमाल न कयो वञे। पाकिस्तान ऐं IMF विच में टेक्निकल सतह ते ॻाल्हियूं जारी। ॻाल्हियुनि दौरान IMF जा वधीक मुतालबा साम्हूं अची विया। IMF पारां रिटेल, रियल एस्टेट ऐं ज़रई शोबनि ते टैक्स लॻाइण जो मुतालबो। FBR जो चवणु आहे त शॉर्टफॉल रिटेलर्स ते फिक्स टैक्स लॻाए सघिजे थी। FBR डिसंबर बाद रिटेल टैक्स लागू करण जो अख़्तियार इस्तेमाल करे सघे थी। ज़रई शोबे ते टैक्स लाइ सूबनि सां सलाह मशवरा करणु लाज़मी आहिनि। मुल्क में गैर कानूनी रहंदड़ अफ़गाननि जी वापसी जारी। ख़ैबर पख्तूनख्वा जे घर वज़ीर जो चवणु आहे त तुरखां बॉर्डर ज़रिए वधीक 4,119 गैर मुल्की वापस विया आहिनि। हिन वक़्त ताईं मजमूई तौर 1,93,378 गैर मुल्की अफ़गानिस्तान वञी चुका आहिनि। शाइर मशरिक़ अल्लामा इक़बाल जो 146वां जन्म दिहाड़ो मल्हाए पियो वञे। सॼे मुल्क में आम मोकल। लाहौर में मज़ार इक़बाल ते गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। सामूंडी फौज जे दस्ते मज़ार इक़बाल जे एज़ाज़ी गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। नेवी लाहौर जे स्टेशन कमांडर साजिद हुसैन सामूंडी फौज जे सरबराह तरफ़ां मज़ार ते गुल रखिया। अल्लामा इक़बाल पंहिंजी शाइरी में मुसलमाननि खे हिक करण जो पैगाम ॾिनो। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में न्यूज़ीलैंड ऐं श्रीलंका जी टीमुनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे।